بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم والذين يصلون ما أمر الله به أن يوصل يخشون ربهم ويخافون سوء الحساب. नाज़रीन किराम अस्सलामु अलैकुम या अली मदद। मुझे अॼु जो मौज़ू आहे सिले रहमी ऐं इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं हिन तरतीबवार। पहिरीं त असां इन मौज़ू जे मफ़हूम खां आशना थींदासीं, उन खां बाद में इन मौज़ू में कहिड़ा कहिड़ा रिश्तेदार अचनि था ऐं उन्हनि जो शरई हुकुम छा आहे। उन खां बाद में इन मौज़ू जे बारे में इहो ॼाणींदासीं त इहो मौज़ू अहम ऐं इन मौज़ू ते छो ज़ोर ॾिनो वियो आहे, छो ताक़ीद कई वई आहे इन जे बारे में। सभिनी खां पहिरियां असां मफ़हूम जी ॻाल्हि कंदासीं त सिले रहमी ॿिनि लफ़्ज़नि खां मुरकब थियल आहे। हिकु लफ़्ज़ आहे सिला ऐं ॿियो आहे रहम। सिला जी माना आहे ॿिनि शयुनि खे पाण में जोड़णु, ॻंढणु, ऐं रहम जी जेका माना आहे उहा औरत जे पेट में बतन में उन हिसे खे चयो वेंदो आहे जंहिंमें नुतफ़ो पइजी करे हिकु ॿार पैदा थींदो आहे, ठहंदो आहे। सिला ऐं रहम लफ़्ज़ जेके रिश्तेदारी जे लाइ इस्तेमालु थिया आहिनि, इहे इस्तिआरे जे तौर ते इस्तेमालु थिया आहिनि। इन जी इस्तिलाही तारीफ़ जेका कई वई आहे उहा हीअ आहे, सिले रहम याने पंहिंजे रिश्तेदारनि सां मिलणु ऐं उन्हनि जी मदद करणु। इन जे रिश्तेदारी जे हिसाब सां ॾिसंदासीं त रिश्तेदारनि में कहिड़ा रिश्तेदार अचंदा। उर्फ़ जे हवाले सां ॿ रिश्तेदार आहिनि। हिकु नसबी रिश्तेदार यानी जिन सां रत जो रिश्तो आहे, जंहिंमें माउ आहे, पीउ आहे, भाउ आहे, भेण आहे, चाचो आहे, फुफी आहे, मासी आहे ऐं ॾाॾी ॾाॾो, ऐं इन्हनि जी जेके बि औलाद आहिनि इहे सभु जेके आहिनि नसबी रिश्तेदार आहिनि। इन्हनि जे लाइ जेके शरई हुकुम आहे उहो हीअ आहे त इन्हनि सां सिले रहमी करणु यानी इन्हनि सां चङाई ऐं इन्हनि सां राब्तो, इन्हनि जी मदद करणु वाजिबु आहे। ऐं इन्हनि खे अगरि का शइ हदीअ जे तौर ते ॾिनो वञे त उनखे वापसि वठणु जाइज़ न आहे। ऐं ॿियो जेको आहे रिश्तो, उहो रिश्तो आहे नसबी खां अलावा जेको रिश्तो आहे उहो रिश्तेदारनि मां जेको वास्ते वारो आहे। मिसाल जे तौर ते इंसानु अगरि कंहिंखां शादी करे थो ऐं उन शादी करे अचे थो त उनखां बाद में जेके बि उनजी घरवारी जा रिश्तेदार आहिनि ऐं उनजे मुड़ुस जा जेके बि रिश्तेदार आहिनि इहे पाण में रिश्तेदार आहिनि। हाणे इन्हनि जे दरमियान में सिले रहमी करणी आहे, लेकिन इन्हनि जे लाइ जेको शरई हुकुम आहे त छा इन्हनि जे सां बि सिले रहमी करणु वाजिबु आहे। इन में उलमान जे दरमियान में इख़्तिलाफ़ आहे। कुझु चवनि था बिल्कुलु जीअं नसबी रिश्तेदारनि वांगुरु आहिनि वाजिबु आहे, इन ई तरह सां हिननि में बि वाजिबु आहे, लेकिन बाद चवनि था न मुस्तव। लेकिन ॿिन्हिनि जे दरमियान में हिकिड़ो हुकुम मुतफ़िक़ आहे, उहो ही त क़त्अ रहमी करणु हराम आहे, चाहे उहे नसबी रिश्तेदार हुजनि या जेके आहिनि इहे रिश्तेदार हुजनि। इन खां बाद में असां ईंदासीं ॿिया बि रिश्तेदार आहिनि जिन खे रूहानी रिश्तेदार चयो थो वञे ऐं उहे अहम आहिनि। उन्हनि मां सभिनी खां पहिरियों आहे अंबिया किराम ऐं असांजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जी पाक आल। इन्हनि सां रिश्तेदार यानी राब्तो रखणु ऐं इन्हनि सां वास्तो ऐं तवसुल रखण जी बिल्कुलु ताक़ीद कई वई आहे ऐं ज़रूरी आहे इन्हनि सां राब्तो रखणु। जीअं उयून अख़बार रिज़ा में हिकु रिवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां ऐं अली हिन उम्मत जा वालिद आहियूं यानी पीउ आहियूं। जहिड़े तरह सां हक़ीक़ी पीउ सां इंसान जंहिं मंझां पैदा थियो आहे उन सां सिले रहमी करणु, उन सां राब्तो रखणु ज़रूरी आहे, अहिड़े तरह नबी ऐं उन जे आल सां बि राब्तो रखणु ज़रूरी आहे। उन खां बाद में ॿिए नंबर ते जेको रूहानी रिश्तो आहे उहो आहे दीनी उलमा
जेके उलमा आहिनि उन्हनि सां बि राब्तो रखणु ज़रूरी आहे, उन्हनि खां इल्मु सिखणु ऐं उन्हनि खां दीन जा मसइला सिखणु। इन जे अहमियत जे लाइ फ़क़ति मां 2 रिवायतूं पेश कंदुमि। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मा मिन मुमिनिन यक़अदु साअतुन इंदल आलिम, अगरि मोमिननि मंझां को बि हिकु लहज़ो हिकु कलाक कंहिं आलिम दीन वटि वेहे, अल्लाह नादाहो रब्बहू, त ख़ालिक़ काइनात उनखे चवे थो त जलस्त एला हबीबी, तूं मुंहिंजे प्यारे दोस्त वटि वेठो आहे, लअस्कनतुकल जन्नत माक, मां तोखे जन्नत में उन सां गॾु हमेशह रहाईंदुसि ऐं उनखे पाड़े सरी तुंहिंजो बणाईंदुसि। इन खां अलावा हिकु ॿी रिवायत आहे असां वटि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, जंहिंमें पाण रसूल ख़ुदा फरमाइनि था त जेको बि इंसान कंहिं आलिम दीन जी कचहरी में वेहे थो त उन जी कचहरी में वेहणु, 1000 जनाज़नि जी शिरकत करणु ऐं 1000 रोज़ा रखणु ऐं 1000 रातिनि जे उजागे खां जेको अल्लाह जे राह में इबादत करण जे लाइ करे ऐं 1000 मरीज़नि जी इयादत करण खां वधीक अफ़ज़ल आहे। छो? इन्हीअ जे करे पाण करीम फरमाइनि था त इन इल्म जे करे ई अल्लाह जी इताअत कई वञे थी ऐं इल्म जे ज़रिए सां ई अल्लाह जी बंदगी कई वञे थी ऐं इन इल्म जे ज़रिए सां ई दुनिया ऐं आख़िरत जे रस्तनि खे सुञाणे करे ऐं इंसानु कामयाबी माणे सघे थो। इन खां अलावा आख़िरी जेको रिश्तेदार आहे उहे दीनी भाइर आहिनि, जंहिंजे लाइ सूरह हुजरात आयत नंबर 10 में इरशाद चयो आहे त इन्नमल मुमिनून इख़वतुन, जेके बि मोमिन आहिनि पंहिंजे पाण में उहे भाइर आहिनि। इन जी तफ़सीर कंदे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, उसूल काफ़ी में जिल्द नंबर 2 में ही रिवायत आहे, पाण फरमाइनि था अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त सभु मोमिन पंहिंजे पाण में भाइर आहिनि ऐं ईअं आहिनि जीअं हिकु ई माउ पीउ मंझां ॼण पैदा थिया हुजनि। ऐं जॾहिं बि कंहिं मोमिन हिक खे तकलीफ़ थींदी आहे त ॿिया मोमिन उन तकलीफ़ जे करे राति जो आराम नाहिनि करे सघंदा। अज़ीज़ान मन, हाणे इन खां बाद में जेको असांजे तरतीब जो सिलसिलो आहे उन में असां ॾिसंदासीं त इन मौज़ू खे अहम मौज़ू छो करार ॾिनो वियो आहे, छो इस्लाम में इन जी ताक़ीद घणी कई वई आहे। इंशाअल्लाह उल अलीउल अज़ीज़ ईंदड़ क़िस्त में असां इन शइ खे बयानु कंदासीं त इन मौज़ू खे अहम छो करार ॾिनो वियो आहे, इन जी ताक़ीद छो कई वई आहे ऐं उन खां बाद में असां ॾिसंदासीं त सिले रहमी करण जा छा फ़ाइदा आहिनि ऐं जेके क़तए तालुक़ कनि था, क़तए रहमी कनि था, उन्हनि जा कहिड़ा नुक़सानात आहिनि। वस्सलामु अलैकुम।